असां सफोरा था वञूं. Oh my god. हाय, कीअं आहियो तव्हां सभई? मां ऐं मम्मी अॼु असां निकिता आहियूं बॉम्बे वञण लाइ. अञा ताईं मां न थोरी उते ई आहियां, त लंडन में आहियां. मां पंहिंजे वॉच जो टाइम बि चेंज न कयो. एक्चुअली यू नो वॉट, मां हाणे थी कयां, जाम थी वियो मेंटली लंडन में रहण. हाणे 8 में 5 मिंट पिया आहिनि उतां जे हिसाब सां, हिते थिया आहिनि 12:30. लेट्स जस्ट चेंज द वॉच टाइम जस्ट नाउ. यो टाइम चेंज 12:30 थिया आहिनि. मां बॉम्बे में आहियां, 2 हफ़्ता थी विया आहिनि मां वापसि आई आहियां. आस्ते आस्ते सभु ठीकु थींदो. हाणे मां 2-2.5 सालनि खां पोइ था हलूं न असां. मां 2-2.5 सालनि खां पोइ थी वञा. हिते हिकिड़ो पलेडियम मॉल खुलियो आहे दादर में, उहो ॾिसण था वञूं. छाकाणि मूंखे सफोरा वञिणो आहे, मम्मी खे बॉबी ब्राउन जो मूंखे वठी वञिणो आहे. ॾाढो मुंहिंजो मन हूंदो हुयो जंहिं महिल लंडन में हूंदी हुअमि मां, भई काश मां मम्मी खे हिते वठी अची सघां. छाकाणि त उते घर खां 10 मिंट परे 15 मिंट परे बूथ्स डेबनम सभु हुयो, सभु पयूं हुयूं, Dior, YSL, Urban Decay. त भली वठूं न, पर हिकिड़ो जेको एक्सेस थींदो आहे, हिकिड़ो जेको एक्सेस खे सिंधीअ में छा चइबो आहे, भई ॾिसणु जेको मिले थो, भली तव्हां वठो न, पर एटलीस्ट तव्हांखे टच करण थो मिले, फील करण थो मिले. उहो प्रोडक्ट कीअं सैम्पल्स था मिलनि, त तव्हांखे ख़बर थी पए कहिड़ी ब्रांड कीअं कमु करे थी, तव्हांजे स्किन टोन जो उन्हनि खे आहे की न आहे. फाउंडेशन या फॉर एग्ज़ाम्पल फाउंडेशन थी चवां, पर कुझु बि त उहो बि हिते ॾुखियाई आहे. उल्हासनगर कल्याण में अञा अहिड़ो कोई दुकानु कान्हे, पर अवल ख़ैर ईंदा जेसिताईं हो दुकान खुलनि असां न वञूं. असांखे कलाकु थियो आहे निकिरे, कलाकु अधु मुनो कलाकु त पको थियो आहे निकिरे. एंड थैंकफुली रस्ता ख़ाली मिलिया आहिनि, वधीक ट्रैफिक न आहे. त मां सोचियो तव्हांखे गॾु वठी हलां मेकअप शॉपिंग. असां हाणे पहुता आहियूं पलेडियम में. त हाणे हिते मां पंहिंजे मम्मी खे बॉबी ब्राउन में वठी आई आहियां पलेडियम मॉल में. ऐं असां 2 अलॻि अलॻि फाउंडेशन्स ट्राए कयूं, हिकु अलॻि मम्मीअ जे स्किन ते, 2 अलॻि अलॻि कंसीलर्स ट्राए कया. त मां ॾाढी ख़ुशि आहियां, छाकाणि त इन ॻाल्हि लाइ मां तरसी वियमि कि मम्मी खे अलॻि अलॻि एक्सपीरियंस मिले. जीअं मां वञी करे अलॻि अलॻि ब्रांड्स ट्राए कंदियूं, भली वठूं न, पर ख़बर त पए. ऐं मूंखे रिसर्च जी ॾाढी आदत आहे, भई कहिड़ी कंपनी छा थी ठाहे, कीअं थी ठाहे, ऐं मुंहिंजे फेस ते उहा शइ कीअं थी लॻे. त तोखे कहिड़ो साइड थो वणे? मुंहिंजो लेफ्ट साइड थो वणे. मम्मी जो लेफ्ट साइड. उहा फाउंडेशन ॾेराणी? हा. त मम्मीअ लेफ्ट साइड ते हाणे हिननि इहा फाउंडेशन ट्राए कई, स्किन फाउंडेशन, एंड इट लुक्स ब्यूटिफुल ऑन हर. ॾाढी मस्तु थी लॻेसि हिन ते. ऐं हिन हेठां उहो विटामिन एनरिच्ड क्रीम हयांसि. मम्मी उहा क्रीम ॾेखार. थैंक यू. विटामिन ई नो विटामिन एनरिच्ड फेस बेस. इन जी बि मां ॾाढी वॾी फैन आहियां. मूंखे आहे न इहा, पर मां इहा ट्राए कई आहे, मूंखे ख़बर आहे इहा केॾी सुठी आहे. ऐं उहो कंसीलर बि ॾेखार मम्मी. ऐं इहो फुल कवरेज कंसीलर ट्राए कयो मम्मीअ ते, इंस्टेंट फुल कवर कंसीलर. सो मां ॾाढी ख़ुशि आहियां कि मम्मीअ खे जेको मूंखे सुपिनो हुयो कि मम्मी ट्राए करे, उहो सभु ट्राए करणु मिलेसि थो. ऐं मम्मी खे लिपस्टिक्स ॾाढियूं वणंदियूं आहिनि, त हाणे मैडम लिपस्टिक्स थी ट्राए करे. अलॻि अलॻि शेड्स ॾेखारींदी. हे कंसीलर ॾिसो मुंहिंजी मम्मी ते, अखियूं केॾियूं अलॻि थियूं लॻनि. बॉबी ब्राउन इंस्टेंट फुल कवरेज IFC. अखियुनि जे हेठां कीअं थो लॻे तोखे? जाम सुठो. मस्तु लॻे थो. सॼी काराइण हली वई. हाणे असां सफोरा था वञूं. ओ माय गॉड मम्मी, सफोरा मुंहिंजो मंदरु अथई. हा, फर्स्ट टाइम सफोरा असां ॿई गॾु.
हाणे असां सफोरा मां थी आयासीं, एॾो थकिजी पई आहियां, पर पहिरियों दफ़ो मम्मीअ मां गॾु शॉपिंग कई। मूंखे ॾाढो मज़ो आयो, छाकाणि मुंहिंजी ॾाढी दिलि हुई की मम्मीअ खे मां इहे सभु ब्रांड्स ॾेखारियां, इहो दुकानु ॾेखारियां। छा थी करे हिनखे मस्ती लॻी अथसि। मम्मी तोखे सफोरा कीअं लॻो? झकास झकास। अचो त हिते ई शॉपिंग ऐं ॿियो सभु ट्राई कयो, सभु कंपनी मम्मी चई अघ बि झकास आहिनि, फिल्मी खां अघु चई मम्मी छा अघ बि जबड़ा अथव, अघ बि जबरा अथव, जेकी ॻाल्हि सही आहे। पर ओड़ी शइ बि आहे, ओड़ी क्वालिटी बि आहे। पर मम्मीअ दिलि खोले शॉपिंग कई, मूंखे ॾाढो मज़ो आयो, छाकाणि त हिनखे स्किन स्टफ ॾाढो वणंदो आहे, त हुन उहो सभु वरितई। हाणे हेॾी बुख लॻी आहे, असां ॿिनी खे ख़ाली प्लेटूं खणी वेठा आहियूं। असां हिन रेस्टोरेंट में आहियूं द सोशल सोशल ख़बर न आहे, पलेडियम मॉल में ई आहे, 3rd फ्लोर ते आहे। असांखे सफोरा वारी माईअ चई ट्राई करण लाइ, पर एॾी बुख लॻी आहे, एॾो मां डिहाइड्रेटेड थी वई आहियां, पाणी न पीतो आहे एॾी देरि खां। ॾाढो मज़ो आयो, पर ॾाढो थकिजी पिया आहियूं। ऐं मां तव्हांखे थैली ॾेखारियांव थी, उहा थैली आहे, ऐं हुन में अंदरि 3 नंढियूं थैलियूं पयूं आहिनि। हुन में अंदरि 3 नंढियूं थैलियूं पयूं आहिनि वॾी थैलीअ में। घर वञी करे असां तव्हांखे शांतीअ सां वेही करे सभु ॿुधाईंदासीं छा छा वरितो आहे, न मम्मी? असां थोरी देरि खां पोइ मिलूं था। हाणे असां भेलपुरी ऑडर कई आहे ऐं हिकिड़ी पनीर बिरयानी। हिन चई इहा सुठी आहे, ट्राई कर, तव्हांजे मैनेजर, त असां उहो था ट्राई कयूं। ऐं अॼु मां पहिरियों दफ़ो पंहिंजा मनोलोस पाता आहिनि, मनोलो ब्लॉनिक्स, ऐं मां एॾी ख़ुशि आहियां। चङनि माण्हुनि हिन बारे में पुछो। Be the best thing in your life.